लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। कहाँ से आया कहाँ जाओगे, खबर करो अपने तन की। कोई सदगुरु मिले तो वेद बतावे, खुल जावे अंतर खिड़की। हिन जो मतलब आहे, कबीर साहिब जी चवनि था, जीव आत्मा किथां आई आहे ऐं किथे वेंदी। त असांजा सतगुरु ठकुर बाबा नंदलाल साहिब जी हिन जो जवाब धर्म ग्रंथनि मां ॾियनि था कि जेसिताईं अंतरात्मा परमात्मा खे पाइण जी कसक नथी रखे, तेसिताईं प्रभु खे पाइण जी इच्छा कोन थींदी। तेसिताईं जीव खे हिन सवाल जो जवाब कोन मिलंदो। पूर्ण सतगुरु संगत खे हमेशा पाण सां न पर ज्योति रूप जल आधार श्री झूलेलाल साईं सां जोड़ण ऐं जंहिंसां पाण बि अमरलोक वेंदा आहिनि ऐं शिष्यनि खे बि अमरलोक पहुचाईंदा आहिनि। 18 सवाल जो सही जवाब आहे बी। अंबाबाई दरिया जे किनारे ते लाल साईं जो ध्यान करे जल में समाई विया। सवाल 19। बुड्ढा साहिब खे केतिरा पुत्र हुया? ए 5, बी 4, सी 2, डी 3। हिन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। शाहन जो शाहरत पाल आहे।